पी लियो बाबा इनके केर समझाए घणो रोकियो मां पर इनके घर में अचे न मास्टर के मुंह थोड़ी मारियो अजूमत वारन बंदूक आई दस यो तो तू तो चवे न पर रेस सजे गोठे के साने खिलाफ खड़ो कर दो आई यो मास्टर जो खून तुझे डाटे में जवाब घर में रही लुड़ाण था बेहतर आ तो वनी पाजे भा के गोलियो वो ही कुछ ना कुछ कंदो चलो मां ने ॾिसी तो चांस तू वे मां तो वना अकेलो न भाई गजी वणो आई यह भी खबर कोने तो तवारो भा किथे हुंदो खानो ता हुंदो बाबा छह न निकरी जो जे जे शहर में हुंदो त रात ताई भी मुश्किल मोटे अल्लाह सणाई कंदो ता भी वक्त न विनायो जल्दी निकरण जी कयो खुद पुलिस बचण वाली हुंदी पुलिस के मोडे ही वठोदासी बाबा ओ पुत्र चोरी ना है थल मानू मोहा मानू खबर आ बाबा खबर आ वधिक असन जो रत गरम न कर अरे जे यो पहिया सोचिया त ये दी न दिसो आ अदा हलता हलो पर पुत्र छा सा वंजो हां बाबा अल्लाह दिया मां घबरायो ना असां जल्दी कार्रवाई कंदासीं खानू जब्बार वारन सा पानी करणो जॾहिं चई मीर टांडा हली ॾियूं टांडा त ॾियणा ई ॾियणा आहे पर अहिड़ो कमु करणो आहे जो 4-5 साल साह खणण जहिड़ा ई न रहनि का अहिड़ी ॻाल्हि थी आहे छा मीर रेस जे कुल्हे ते पिया कुॾनि हाणे ॿुध मीर खान अचर खे ॾे मोकल त भॼाए वञनि छोरी मां चवां थो सॼे ॻोठ में मुंहुं खणी हलण जहिड़ा बि कोन रहंदा खानू आचर जूं सखणियूं ख़बरूं अथई छोकिरी राज़ी थोरी थींदसि हलण लाइ न न मीर खान छोरी ठहियल अथसि अचर सिर्फ़ तुंहिंजो ख़ौफ़ खां इहो कदम कोन थो खणे जे इहा ॻाल्हि आहे न त पोइ कमु इहो था कयूं भल सॼी उमिरि ईअं कंध झुकायल वरल केर त अथई भॼंदो पियो अची मीर खान ताने गोठे में खून थी पियो है छा चई खून थी पियो आहे हाँ मीर खान चारों तरफ भूख लगी पई है तोखे खबर ना है छा कहिड़े खून कयो आहे कंहिंजो खून थियो आहे ॿुधाए इहा का भी खबर ना है ॿुध मीर खान किथे अचर अजू वारनि खे ॾारो त कोन ॾिनो अलाह ख़ैर कंदो कहिड़ी ख़बर किथे जब्बार वारनि मां चङो खानू मां हलाए थो ठीकु आहे मीर खान तूं हल मां बकरी छॾे तुंहिंजे कढ अचां थो न न ज़रूरत पई त तोॾे न्यापो कंदुसि यारो यारी हिकु खून त थियो हाणे मज़ो ईंदो बकरियूं चारे चारे मरी वियासीं हाणे त को जहिड़ो कबो ठाहे कबो मोई अंदर उठरी हां खुश थिया दे नई बंभोर के बाहे वनी बेकी जो मथो चट असा जो मथो अगई तो फाटे हाने मुके वधिक चितो न कर हा अरे खैरा जे सिर दे खैर होजे छिते थे लके मां छितो छा कंदस हां ने थियो बंभोर के बाहे दिन बंभोर के बाहे दिन मोई डायणी हो चई चई दे थे नई बंभोर के बाहे तू ये कान मुड़दी जैसे तुझे मथे में धूड़ न विझान तू ये कान निकरदी है ना आई वन्या थी वन्या हां चिती न थियो तू वही अन्या भी बटरे सगा सोर करके ब्या भी बटरे घर बर्बाद हां आंत वेठी घर फिटाड़ जा सगा सोरिया आई तू वरी जे के सलाह तू थी पड़ी न आई साहब मुके खबर आ अड़ी खैरा जे सिर दे खैर हो जे भली खैरा झेड़े कारी सही पर तो वांगर अंदर जी खुंडी ना हां आई तो वांगर मुके अंदर में बिलियूं कोनन मुई बिलियूं अंदर में ना हो जने हन त एक अंद ना वेठी हो जई हां आई ये बिलियूं त अथई अंदर में आई जेके तो के अंदर रामबूटा थी पाए नहीं तदा तो दर दर पिन्नी वती हा भले हारे तू ये पांजा प्रकार बेन जगे जाहिर न कर हां कुछ खुदा जो खौफ कर खुदा काउंटर जो का कबर नसीब थई ये न थे त लाश के कीड़ा खाई वने कुत्ता कांव खाई वने आई चंगो हाने हल 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 हिता हल हां मोजी लाश में त कीड़ा पौंदा ही त सजी बिस्त में वी थी और चवे थी हल आज का नमाज ना न साहब मुके खबर हलावे त निकर
मां मसले ते न वेठी आहियां बाक़ी तूं जेको सजदा करे करे गरी वईया अड़ी खुदाए तरसी कर हा अल्लाह पुछण वारो तई पुछंदो रब तो खां जो घर वेठे अचेड़ा जुल्म थी करे वनी खुदा जी का मार पवंदई कीड़ा पवंदई आ निभागन के ता घर में वणण छो दिनो खबर नहीं तो पुलिस ईंदी असां सोचो त तव्हांखे ॿुधायूं इन्ही करे अदा अचरी अदा नंबर तव्हां ॾे आया मुझे वेहण जी का भी एक जगह ना है होती खबर न है किथे किथे मुके गोलींदा वधंदा हूंदा तव्हां परेशान न थियो अल्लाह कंदो खैरन सां मोटी ईंदा तव्हां वियो उन्हनि लाइ परेशान न आहियां मां परेशान आहियां बाबा लाइ हींअर मुखे शहर वञी बाबे खे थाणे तां छॾाइणो पवंदो पोइ तव्हां वञो न सिज रही वेंदो ही सुरीला घर अचनि त मां वञा न अञा ॾींहुं आहे अची वेंदा शाम ताईं हिननि जी का बि पक न आहे अचनि त अचनि जेकर न आया त सॼी राति मूंखे ॿाहिरि ॻोल्हींदा रहंदा इहो बि कोन सोचींदा त पोयों घर ख़ाली आहे ॿार न आहिनि अची वेंदा बचा बचा ॿारनि में बि अञा को माणपो हूंदो आहे सॼो ॾींहुं रुलंदा उन्हनि खे बुख लॻंदी न त घर ईंदा पर ही निभागा अहिड़ा त निभागा आहिनि जो बुख लॻंदा त वञी ॿिए जे दर ते किरंदा पर घर अचण लाइ तप हूंदुनि भला अचनि त कहिड़ो न्यापो ॾियनि को न्यापो न ॾिजांइ बसि अचनि त चइजांइ महिरबानी करे घर वेठा हुजो पहिरीं हिन भरियल बाहि खे मुंहुं ॾेई वठो पोइ ॿियो मामिलो खड़ो कजो फ़िलहाल न माना ख़ुदा हाफ़िज़ शहर जो वञा कवण को कम हुजे त ॿुधाए ईअं त मोटीअ त पोइ मुंहिंजो मथो खाई अरे करा तू शहर मां मुंहिंजे लाइ लाई जा टुकर वतियूं ईंदे ना ये हलवा पूरियूं आणींदे के अठ ई 4 पैसा खीसे में त छोकरी एडा जे लाइ 2 वगा चंगड़ा वतियूं अचो अरे ये ख़बर पई त मूं वटि एतिरा पैसा न आहिनि त पोइ कमु चवण जो मतिलबु खीसे में भाई रुपयो बि कोन पोइ कमु पुछण जो फ़ाइदो कहिड़ो और रन मुंहिंजी जाइ न आहे तोसां केरु पुॼे रन खुदा पुॼंदी खुदा पुॼंदी खुदाए पुजंदी पीर पोटरा अरे कहिड़ा जे सिर जो खैर हुजे मूंखे कुझु कोन थींदो रुगो मूंखे दुआऊं कयो हा अम्मा थां हाणे तूं ईंदी आहीं या मां वञा छो घर में थां नथा धोपजी सघजनि छा अम्मा केर बि नलको हलाए पोइ जे इहा ॻाल्हि ही त ॿुधाए हा न त पिणे खे शहर छॾियो ई न हा पोइ बि ही नलको हलाए हा तूं वेठी थां धोए हा छा मां खैरा जे सिर ॾे खैर हुजे छोरी तूं कोन सुधरंदी भाई हाणे 2 बाल्टियूं थियूं थावन धोइपण जे लाइ घुर्जनि उहे बि भरे नथी सघे घर में लुट न हणे पिणे निकतो हाणे तूं त भले ताप मुंहिंजे मथां हलाए हे वरी ॿियो मुड़सु मुंहिंजो थियो देख
ख़बर मुंह सुजाई वेठो आहीं ज़मीन ते कोन हलंदे जा तव्हां हलो मां अचां थो। बाबा तू माल कोन छोड़ींदे जा वञा थो पुट वञा थो। अचो ज़मीन ते जल्दी अचिजां। हाँ हाँ चयमि त अचां थो। बाबा तव्हां न वञो न त अदा मूंखे मारींदो। छो मारींदो पुट? छितो थियो आहे छा? अदे जी अदा। उते पाणी त पियार। काॾे छा अदा? हेॾे अची वे। बाबा खां थी अचां थी। बाबा तव्हां ॿाहिरि न वञिजो न त अदा मूंखे मारींदो। न मारींदो अमड़ न मारींदो। मां तुंहिंजे भाउ खे पाण सां गॾु वठी थो वञा। न बाबा अदा वरी मोटी ईंदो ऐं मूंखे मारींदो। अमड़ चयमि न त तुंहिंजे वार जो नालो बि न खणंदो। बस मुंहिंजी अमड़। अड़े अजो जी बाबा। उथी था हलूं ज़मीननि ते। तव्हां हलो बाबा मां अचां थो। अड़े चयोमांइ न त उथी था हलूं। वे बाबा बीठो छो है? पुट वे हाँ कोन थो माल छोड़े थो वञा। बाबा तू माल खे छॾ न बन खे चऊं था उहो माल काहे वेंदो। पुट जे ही माल खां गॾु वियो त वरी कुझु न कुझु करे ईंदो। हिन जी ज़रूरत कोन्हे मां पाण थो वञा। अदा सूबेदार छा चयो? सूबेदार वरी छा चवंदो? चए पियो त ॿिन्ही मां हिकिड़े खे पेश थियणो आहे। पोइ मां ई खणी पेश पवां? मां चवां थो त आचर खे अंदरि कराए छॾिया। घटि में घटि अंदरि हथीको त वेठो हूंदो। हू तव्हांखे चङी तरह सुञाणे। इहा ख़बर हुनखे अॻु में ई हुई त पेश कंदा। हाणे ओसि ताईं घर न ईंदो जेसि ताईं मामिलो टरंदो न। मूंखे त चयो पियो खानू ॾे थो वञा। ठीकु आहे पोइ तूं तयारु थी वठ ऐं आचर जो बि वॻो खणी हल। आचर जो वॻो? हलूं था खानू वटि। जे मिली वियो त हुनखे वठी हलंदासीं न त तूं ई खणी हल। अदा जे चई थो त वॻो खणी थो हलां पर असांखे परे खां ॾिसी लिकी वेंदो। चङो चङो तूं तयारु थी वठ पोइ ॾिसूं था हिन ॻाल्हि खे बि। जे तव्हां राति न अची सघो त न्यापो छॾे वञिजो। आचर त घर अचे। हा आचर जे सहारे ते जेकॾहिं असां घर छॾे ॾिनोसीं न माण्हू हिन घर खे ॿाहिरि ॾेई हलिया वेंदा। कमदार राति ॾींहुं हिकु करे छॾे मीर वारनि मां को बि मिले न त असुल खोटे कोन। बोतार बाबा मीर वारनि जे पोयां त जब्बार वारा लॻल आहिनि पर पुलिस जो ज़ोर छो घटि थियो आहे? पुलिस जो ज़ोर अथनि पर सूबेदार वॾो वात थो हणे। मां पैसनि ॾियण खां सवाइ सूबेदार जे मथां ज़ोर रखाए कमु वठंदोमांसि। खून थियल आहे का मज़ाक न आहे। बोतार साईं पुलिस हुननि जे पोयां पवंदी न त हुननि जे मथां असांखे हमलो करणु सवलो थी पवंदो। छो हीअं छो थो हमलो करे सघिजे? बाबा हींअर हिक कना आहिनि जब्बार वारनि त सुठो जारो छायो आहे पर आचर खां क़िस्मत सुठी आहे जे हर चकर में बचो थो वञे।